नाज़रीन अहम ख़बर शेयर कंदासीं। सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी की अमन पठाणी की अगवानी में मीरपुर माथेरो का मार्च कराची प्रेस क्लब पहुती। कराची प्रेस क्लब से सियासी समाजी अदीब, दानिश्वर, वकीलन, सिविल सोसाइटी आम माण्हुनि मुज़ाहिरो ऐं शिरकत कई। जंहिंखां पोइ अम्मा पठाणी के अगवानी में मुज़ाहिरो CM हाउस ॾांहुं रवानो थियो। वधीक इन बाबत ॾिसूं था मंसूर चांडियो जी हिन रिपोर्ट में। पुलिस ज़ाहिर करे ॾिनान, अञा ताईं गिरफ़्तारी न ॾिनो अथनि। ख़ालिद लुंड, शहबाज लुंड, बरकत लुंड पकड़ींदासीं। धरणा असांजो पटाए हिकिड़ो ॾिनई असगर लुंड, ॿियो त कातिल गुमदा वदा आहिनि। वाह, हाणे लायो लुंड खे ख़ालिद लुंड, नूर मोहम्मद लुंड, शहबाज लुंड, बरकत लुंड, अब्दुल्ला लुंड उहिदे खां हटाए वञनि। गिरफ़्तार न हूंदा जेसिताईं उहिदे खां न लहंदा ओतिरे ताईं असां हिते वेठी रहंदासीं। ॾिठो मयार आहे, हिते ग़रीब माण्हू जे लाइ हिकिड़ो कानून आहे ऐं अमीर माण्हू जे लाइ ॿियो कानून आहे। शहीद जान मोहम्मद महर खे क़त्ल कयो वियो, मासूम प्रिया कुमारीअ खे अगवा कयो वियो आहे। 32 महीना गुज़री चुका आहिनि, हुनजो को ॾस पतो कोन्हे। ऐं शहीद जी अमड़, शहीद नसरुल्लाह जी अमड़ पंहिंजे बचड़े जे कातिलनि खे गिरफ़्तार कराइण जे लाइ अॼु रोडनि ते आहे, सरापा एहतजाज आहे। असां हुन सां गॾु आहियूं ऐं हर माज़ ते गॾु हूंदासीं। हुकूमत जी इहा नाहलियत आहे जो ख़ासि तौर ते सिंध में शऊर याफ़्ता जेके माण्हू आहिनि उहे या अगवा था थियनि या क़तल था थियनि या मुसीबतुनि में आहिनि। इन करे असां पुरज़ोर नमूने सां इहो ॿुधा कयूं त पीपल्स पार्टी जेका सिंध जे बदमाशनि जी छटरी आहे, पीपल्स पार्टी जेका सिंध जे सभिनी वॾेरनि जी छटरी आहे, उहा पंहिंजो रवैयो दुरुस्त करे। न त सिंध जो माण्हू पीपल्स पार्टी खां उहो ई इंतकाम वठंदो जेका का बि हुकूमत हुन खां न वठी सघी। हू पंहिंजूं मोहबतूं वापसि वठंदी ऐं यकीनी तौर ते जेसि ताईं पीपल्स पार्टी आहे ओसि ताईं इहे बदमाशियूं जेको आहे थींदियूं रहंदियूं। पर नसरुल्लाह गडानी इहो साबित करे वियो आहे त आख़िर मज़लूम तबिके जी बर्दाश्त जी हिकिड़ी इंतिहा हूंदी आहे। हू सहाफ़त जो हिकु अहिड़ो ॾीओ हो जेको हाणे रोशनी बणिजी करे ऐं सॼी दुनिया में नालो पंहिंजो रोशन कयो अथई। हुन पंहिंजे खून सां जेको आहे सो ॾीओ ॿारियो आहे ऐं पैगाम ॾिनो आहे, सुजाग कयो आहे अवाम खे त हाणे असांखे ख़ामोश नाहे थियणो ऐं असां हौसलो ॾींदासीं हुन जी अमड़ खे त हुन पंहिंजे पुट जी क़ुर्बानीअ खे रायगा थियणु न ॾिनो आहे, बल्कि असां सभिनी सां मिली करे। ऐं मां त ईअं चवंदमि असां हुनखे हौसलो नथा ॾियूं पर हू असांखे हौसलो ॾियण जे लाइ अॼु पहुती आहे ऐं असां हुननि जे एहतजाज में बराबरि जा शरीक आहियूं। बख़्श जतो ई चयो हो त उथो सिंधी हो कुलनि मथे कफ़न खणो, फना में या बका सां मंज़िल करियो। जेसि ताईं असां कुलनि मथे कफ़न न खणंदासीं ऐं अहिड़ी महफ़िल बर्पा न कंदासीं जंहिंमें असां पंहिंजी मज़ामी सद खे यकजा करे इन वॾेरे निज़ाम खे असांखे शिकस्त ॾियणी आहे। सिंध जे माण्हुनि खे उहा अम्मा जिंदो बि यादि हूंदी, उहा हाकिमज़ादी बि यादि हूंदी, उहा ज़ेबुल बि यादि हूंदी जंहिं पंहिंजे कातिलनि खे कैफ़र करदार कढण खां जदोजहद जारी कई। अॼु अम्मा पठाणी असां वटां मौजूदु आहे ऐं असां सिंध जो सॼो शहूर अम्मा पठाणी सां गॾु आहे ऐं असां हिननि कातिलनि खे असां चऊं था इन कातिलनि खे जेके कैफ़र करदा त न पुॼाईंदासीं तेसि ताईं असां चुप करे न वेहंदासीं। हीअ असांजी मज़ामत आहे। हीअ सिंध वतन जो जहिड़ो आहे, हीअ सिर्फ़ु घोटीअ जो जहिड़ो न आहे, हीअ सॼे सिंध वतन जो जहिड़ो आहे। असांजे नंगनि जो, असांजे दंगनि जो, असांजे ॿेलनि जे असांजो जंग आहे। वॾेरा अॼु अमन अमान जा दुश्मन आहिनि, वॾेरा अॼु धाड़ेलनि जो हिसो आहिनि। त असांखे बि पाण खे यकजा करे मज़ामती सग खे गॾु करे जो अम्मा पठाणी जो साथ ॾियणो पवंदो। निज़ाम के खिलाफ़ हिकिड़ो कॉज़ आहे, उन जे खिलाफ़ असां बीठा आहियूं, मुस्तक़िल मिज़ाजी सां बीठा आहियूं। मुंहिंजे ख़्याल हिते जज़्बाती थियण जी ज़रूरत न आहे, मुस्तक़िल मिज़ाजी सां बीह करे हिकिड़ो स्ट्रगल करण जी ज़रूरत आहे। अॼु समूरी सिंध गॾु थी करे शहीद नसरुल्लाह जे वारसनि खे ऐं सरदारनि खे बि इहो पैगाम ॾिनो आहे त असां हिते बीठा आहियूं, बीठा रहंदासीं, मुस्तक़िल मिज़ाजी सां विढ़ंदासीं। जेसि ताईं सरदारी निज़ाम नाकार नथो थिए इंशाअल्लाह असां विढ़ंदासीं।